नाज़रीन मोरो मां अपडेट करे पियो ताउसिन सूमरो मोरो जे रवासी नौजवान नवीद अली बहण चयो आहे त असां पंहिंजी महिनत करे ज़िंदगी जो गुज़र सफ़र करियूं था, पर कुझु ॾींहं खां मोरो पुलिस असां लाइ ऋण ॿारे ॾिनो आहे। बिना जवाज़ कंहिं केस में फ़रियाद जी असांजे ॻोठ में घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवार जो तक़दुस पायमाल करे रही आहे। गिरफ़्तारी लाइ ज़ोर ॾिनो पियो वञे, जॾहिं त असां ते को केस फ़रियाद वग़ैरह नाहे। न वधीक चयो त पुलिस जो चवणु आहे त तव्हां सदाम बहण खे पेश करियो, असां हुन खे पुलिस जे हवाले ईअं कहिड़े कानून तहत पेश करियूं। जॾहिं त हुन मथां को केस दाख़िल न आहे, न वरी को फ़रियाद दाख़िल आहे, पर हुन जे बावजूद पुलिस तंग करे रही आहे, जंहिंजे करे असां बेघर बणिजी विया आहियूं। न शहर में रही सघूं था, न वरी कंहिं ॻोठ में। नवीद अली बहण पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चूंडियल MNA घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे MNA ज़ुल्फ़कार अली बहण समेत वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मज़कूरा मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में थींदड़ हर नुक़सान जा ज़िम्मेदार इंतज़ामिया हूंदी। अस्सलाम वालेकुम यार जेको ही मां बयान रिकॉर्ड करे रहियो आहियां, ही मोरो पुलिस जे ख़िलाफ़ ऐं हुन जे नाजाइज़ जे ख़िलाफ़ करे रहियो आहियां। जीअं त लगातार 2 ॾींहंनि खां मुसलसल असांजे ॻोठ ते चढ़ाई कई थी वञे ऐं बिना जवाज़ मोरो शहर दरसोर ते उते चढ़ाई कई थी वञे असांजे घर ते। हर रोज़ पुलिस जा रेड आहिनि, हर रोज़ ॻाल्हि जेॾी महिल असां हुन खां पुछूं था त पोइ मसइलो छा आहे त सिर्फ़ु असांखे इहो ई था चवनि त सदाम खे पेश कयो। बाबा सदाम खे पेश कयूं, पर का ॻाल्हि हूंदी आहे, को फ़रियादी हूंदो आहे, को माण्हू हूंदो आहे, को मसइलो हूंदो आहे, या का FIR हूंदी आहे। ठीकु आहे, NC तक न आहे, नथा ॾेखारियूं ऐं चवनि था सदाम खे पेश कयो। बाबा असां सदाम खे ईअं पेश कयूं, सुभाणे कंहिं पूरी FIR में ॼाणाए को हाफ फ्राई या फुल फ्राई करे छॾियो, असां ईअं सदाम खे पेश छाजे करे करायूं? तव्हां पहिरीं FIR ॾेखारियो, या को फ़रियादी आहे, सदाम जो को मसइलो आहे, तव्हां ॿुधायो त असां उहो हल कयूं। जे अगरि को सदाम जो को ॾोह आहे, को